मीरपुर माथेलो भरिसां ॻोठ मिठो रहड़ जे रहावासियुनि औरतुनि ऐं मर्दनि पेट्रोलियम गैस कंपनी इंतज़ामिया जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। एहतजाज में शरीक बिलावल चाचड़, मोहम्मद ईसा, अब्दुल लतीफ़ चन्नो, ख़ालिद रहड़ ऐं ॿियनि चयो त कंपनी इंतज़ामिया ऐं इलाइक़े जा बाअसर बिट थी असांखे धमकाए रहिया आहिनि ऐं दबाउ विझी क़बूली ज़रई ज़मीन मां बग़ैर मुआवज़ो ॾियण जे गैस पाइपलाइन खेनि गुज़ारे रहिया आहिनि, जेका संदन ज़्यादती आहे। वधीक चवण हो त DSP राउती धुर बणिजी असांखे घुराए कूड़ा केस करण जूं पिणु धमकियूं ॾेई रहियो आहे। इन हवाले सां सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जी असांखे हिकिड़ो एग्रीमेंट करे उन पाण बि फिरी वञनि था, हर का ॻाल्हि करनि था त बाबा असांजो 3 तारीख़ एग्रीमेंट ग़रीब इन ज़ुल्म लाइ पैदा थियो आहे। अपील था कयूं बराए महिरबानी SSP घोटकी, मुराद अली शाह, इमरान खान ऐं DC घोटकी IG सिंधबानी जो नोटिस वरितो वञे या अॻिते कंहिंखे बि ज़्यादा ॾिनो वधाए ॾिनो तव्हांखे उन हिसाब सां ॾींदासीं। असांखे पंहिंजो हक़ ॾिनो, असां वधारो त कोन घुरंदा पिया आहियूं। असांखे जेकी ॻाल्हि कई अथनि उहा असांखे पंहिंजो हक़ मिलियो वञे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांखे खाते वारी ज़मीन जो मुआवज़ो ॾिनो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।